दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू दड़ो रोड जो रहवासी जेंदो जमाली पंहिंजे ॿिनि मासूम ॿारनि समेत वैगन भाइरनि जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त BSP कंपनी में ड्यूटी कंदो हुयसि, हाणे बेरोज़गार आहिनि। नलको ख़राबु आहे, घर जी छत वहे थी, बचा बुख ते आहिनि। बाबा खां कणक जी ॿोरी ऐं 2-3 हज़ार घुरण वियसि त वेगे भाउ सिद्दीक़ जमाली ऐं हुसैन जमाली हमिलो करे तशदुद करे ज़ख़्मी कयो। जेंदो जमाली वधीक चयो त पुलिस NC बि नथी वठे। MNA दादू सरदार रफ़ीक अमन जमाली ऐं SSP दादू खे अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। आवाज़ सिंध न्यूज़ दादू जिंदो जमाली छा मसलो थियो आहे? मसलो इहो आहे त बापे सां मुंहिंजी कंपनी BSP में नौकरी, मां पंहिंजी नौकरी ख़तमु कयोमांसि। बापे करे मां एतिरी जेल में वियो आहियां। मां इहे बुख थो मरां, मुंहिंजे घर में अन्न कोन्हे को, मुंहिंजा बच्चा वेले पे वेठा, मुंहिंजे घर में नलको ख़राबु हो पिया, मुंहिंजे घर सॼो टिमे पियो थो। बाबा मूंखे कुझु ॾे न। हुसैन मां तोसां ॻाल्हाइणु कोन आहे, मां पंहिंजे पीउ सां ॻाल्हाइणु। हुसैन मूंखे ज़ोरी हुसैन मुंहिंजो ॿियो भाउ आहे, नंढो भाउ आहे मुंहिंजो साईं। सही उहो हुसैन ॿी घरवारी में पैदा, असांजी ॾाढी पुट औलाद आहे। जींदो पुटु सिद्दीक़ पुटु जींदे जो मां ॾोह कहिड़ो कयो आहे, मूंखे हक़ ॾियनि कोन था। मुंहिंजे घर में काच कोन्हे को, पाण कारनि में चढ़ा पिया आहिनि, शराब पीअनि पिया था, पाण ऐश पिया करनि पिया। मां ॾोह कहिड़ो कयो आहे, मुंहिंजे घर में बच्चा बुख ते आहिनि।